अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम अवां जे समातुनि जे नज़र कंदा था हलूं। अॼु जो अहम ऐं चूंड कालम तहरीर कयो आहे कादिर रांटो। उनवान आहे सिंध जी ॻीचीअ में वेड़िल कारो नांग। कादिर रांटो पंहिंजे कालम में लिखे थो त सिंधु दरिया जो पाणी बचाइण लाइ सिंध 200 सालनि खां कूकू कंदी अचे, पर पंजाब जो मुफ़ाद पुरस टोलो पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। अंग्रेज़नि जे दौरे हुकूमत खां वठी पंजाब सिंध जे हिसे जे पाणीअ ते मुख़्तलिफ़ तरीक़नि, हीलनि, बहाननि ऐं ॾाढ मुड़सीअ सां धाड़ा हणंदो रहियो आहे। अंग्रेज़ सरकार सिंध ऐं पंजाब विच में पाणीअ जे तकरार जे निबेरे लाइ एडरसन कमीशन, कॉटन कमीशन ऐं राव कमीशन नाले 3 कमीशनूं क़ाइमु कयूं। टिन्ही कमीशननि सिंध ऐं पंजाब जे मौक़ुफ़ जी रोशनी ऐं पंहिंजे जांच, शाहिदिन ऐं ज़मीनी हक़ीक़तुनि जे अभ्यास जे नतीजे में जेके फ़ैसिला ॾिना आहिनि, तिन खे पंजाब क़बूल करण खां इनकार कंदो रहियो। सॼी दुनिया अंदरि पाणीअ जा जेके वहकरा आहिनि उहे घणो करे हिक खां वधीक मुल्कनि मां लंघनि था। तंहिं करे मुख़्तलिफ़ मुल्कनि विच में पाणीअ तां इख़्तिलाफ़ ऐं तकरार थींदा रहिया आहिनि। पाणीअ जी विरासत हिकु आलमी मसइलो थी पियो आहे। तंहिं करे मुल्कनि, क़ौमुनि ऐं इलाइक़नि विच में मौजूदु अहिड़नि तकरारनि जे निबेरे लाइ पाणी विर्छ जो हिकु आलमी फार्मूलो ऐं क़ानून जोड़ियो वियो आहे, जंहिं तहत कंहिं वाटर कोरस जे पाणीअ ते पहिरियों हक़ पूछड़ीअ जे आबादगार या हारीअ जो आहे। तंहिं करे पूछड़े जी आबादगार जी ज़रूरत जी पूराईअ खां पोइ मुंड वारा उन वाटर कोरस जो पाणी कतब आणींदा। ईअं शाख़ुनि, बैराजुनि खां वेंदे दरियाउनि ताईं इहो साॻियो उसूल ऐं क़ानून लागू आहे। सो उन उसूलनि ऐं क़ानून तहत सिंधु दरिया ऐं उनखे भरींदड़ नदियुनि जी सूरत हाल हीअ आहे त हिकिड़ियूं नदियूं हिंदुस्तान खां अची पाकिस्तान जे हदुनि में दाख़िल थियनि थियूं। अहिड़ीअ सूरत में हिंदुस्तान लाइ लाज़मी हो त पाकिस्तान जूं ज़रूरतूं पूरियूं थियण खां अॻु उन्हनि दरियाउनि जो पाणी इस्तेमालु न करे। उन मजबूरीअ खां बचण लाइ हिंदुस्तान दूर अंदेशे खां कमु वठंदे जनरल अयूब ख़ान जे दौरे हुकूमत में पाकिस्तान सरकार पंजाब खां 3 दरिया ख़रीद करे वरिता। पाकिस्तान जे हदुनि में दाख़िल थियण खां पोइ सिंधु दरिया ऐं उनखे भरींदड़ सभिनी नदियुनि जे पाणीअ ते पहिरियों हक़ सिंध जो थिए थो, छाकाणि त सिंध पूछड़ीअ वारो सूबो आहे। पर पंजाब कॾहिं बि उन आलमी उसूल ऐं क़ानून खे मञींदे सिंध खे पाणी जो जाइज़ हिसो न ॾिनो आहे। पंजाब जे ॾाढ मुड़सी जा मिसाल पंजाब सिंध जे रज़ामंदीअ खां सवाइ 3 दरिया हिंदुस्तान खे विकिरो करे छॾिया, जॾहिं त ॿिनि खे सिंध जी रज़ामंदीअ खां सवाइ पंजाब मंगला ऐं तरबेला डैम ठाहे पाणी पाण वटि क़ैद करे छॾियो। तौसा, पंजनद ऐं चश्मा झेलम लिंक कैनाल बि सिंध जे रज़ामंदीअ खां सवाइ उहो चई ठाहे छॾिया त जॾहिं दरिया जा वहकरा एतिरा वधी वञनि जो ॿोॾ जो ख़तरो थी पवे त अहिड़ीअ सूरत हाल में इहे ॿई कैनाल खोले ॿोॾ जे ज़ोर खे घटाइबो। पर पोइ वाइदे ख़िलाफ़ी कंदे ॿई कैनाल पाणीअ जी खोट तोड़े वाद ॿिन्ही सूरतुनि में खुलियल रखिया विया। सिंध सां मथे ॼाणायल नाइंसाफ़ियुनि जो को तदारुक थिए, उन जे बदिरां ज़ियाउल हक़ जे कारे दौर में कालाबाग डैम ठाहिण जो ऐलान कयो वियो। सिंध जेका पाणीअ जे मामले में 200 सालनि खां पंजाब हथां ॾंगियल हुई, उन फौरी तौर ते पुरअमन अवामी ऐं जमहूरी जिदोजहद वसीले दाहूं ऐं कूकूं शुरू कयूं बिना कंहिं ख़ुशामंद या रिया जे। जेकॾहिं हक़ीक़त पसंदि थी ॾिसबो त अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलीजे साहब कालाबाग डैम ख़िलाफ़ पुरअमन जिदोजहद में न फ़क़ति सिपह सालार वारो किरदारु अदा कयो, पर हिन 2-2.5 सालनि जे रिकॉर्ड बाबति तहक़ीक़ करे पाणीअ जे मसइले ते सिंध पंजाब वाटर डिस्प्यूट नाले अंग्रेज़ी में किताब लिखी पंजाब ऐं मुल्क जे हुकुमराननि तरफ़ां पाणीअ बाबति सिंध सां कयल ठगियुनि ऐं धोखनि खे ज़ाहिर करे सिंध जे मौक़िफ़ खे नाक़ाबिले तरदीद हद ताईं सही ऐं सचो साबित कयो। पोइ आहिस्ते आहिस्ते सॼी सिंध उथी पई, समूरियूं सियासी ऐं समाजी धुरियूं गॾिजी पयूं। अहिड़े पुरअमन ऐं असराइती जिदोजहद जो
ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान सूबनि बि साथ ॾिनो। ईअं कालाबाग डैम ख़िलाफ़ पुरअमन जिदोजहद मुल्क गीर बणिजी वई। पंजाब जे मुफ़ाद पुरस्त ऐं चालाक हुक्मरान टोले 1980 वारे ॾहाके खां 2018 ताईं जेके बि हुक्मरान आया, न फ़क़ति उन्हनि खां पर जनरल ज़िया ऐं जनरल परवेज़ मुशरफ जे हथां कालाबाग डैम ठाराइण जी भरपूर कोशिश कई, पर हर भेरे सिंध पंहिंजे पुरअमन ऐं पुरअसर जिदोजहद ज़रिए खेनि पोइते हटण ते मजबूर कंदी रही आहे। हैरानगीअ जी ॻाल्हि हीअ आहे त 2008 जे चूंडुनि जे नतीजे में पीपल्स पार्टीअ खे जेतिरी अक्सरियत हासिल थी हुई, इहा चाहे हा त क़ौमी असेंबलीअ में क़रारदाद पास कराए कालाबाग डैम जो कारो नांग सिंध जे ॻिचीअ मां हमेशह जे लाइ कढी पई सघी, पर हिननि ईअं न कयो, जंहिंजो नतीजो इहो आहे जो पंजाब जे हुक्मरान टोले हाणे नई हिकमत अमली जोड़े वरिती आहे, जंहिं तहत सिंध जो पाणी बंदि करे न रुगो ज़मीननि ऐं फसलुनि खे सुकाइबो, पर सिंधियुनि खे पीअण जे पाणीअ लाइ बि एतिरो त तड़पाइबो जो सिंध करबला जो ॾेख ॾींदे। पोइ जेकॾहिं सिंधियुनि दाऊं कूकूं या हाय घोड़ा कंदे त चइबो त पाणी आहे ई कोन। जेकॾहिं तव्हां कालाबाग डैम जी मुखालिफ़त न करियो हा ऐं कालाबाग डैम ठहियलु हुजे हा त तव्हां हींअर पाणीअ लाइ न फथको हा। उन करे हाणे बि वक़्तु वियो नाहे, या कालाबाग डैम जी तमीर लाइ राज़ी थियो या पाणीअ लाइ हर साल ईअं फथकंदा रहो। उन हिकमत अमलीअ तहत हिन साल सिंधियुनि खे कालाबाग डैम जी तमीर लाइ राज़ी करण जी शुरूआत थी चुकी आहे। ॻाल्हि ईअं बि पेश कई वञे जंहिंमें ॾोहारी वरी सिंधियुनि खे पियो मञियो वञे। चए अलाए छो हरूभरू सिंधियुनि खे खणी ज़िद करे कालाबाग डैम जी बेसबब मुखालिफ़त कई आहे। सिंध पारां जेकॾहिं चइजे थो त भाऊ पंजाब जा हुक्मरानो, तव्हां एड्रेसन कमीशन, काटन कमीशन ऐं राव कमीशन जे तजवीज़नि ऐं फ़ैसिलनि खे न मञियो, तव्हां सिंध खां पुछण खां सवाइ 3 दरिया हिंदुस्तान सां विकिणी छॾिया, तव्हां चश्मा, झेलम, लिंक कैनाल, तौसा, पंजनद जहिड़ा धाड़ेल वाह ज़ोरी ठहिराए छॾिया। हाणे वरी इहे ज़ोरी वाहे बि रहिया आहियो त ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करियो, मुंहुं फेरियो चवनि त पुराणियूं ॻाल्हियूं छॾियो, नई ॻाल्हि करियो। सिंध जे हुक्मराननि जो मौक़िफ़ सम्झण लाइ 2-4 ॾींहं अॻु आयल निसार खोड़े जो बयान ई काफ़ी आहे, जंहिंमें हिन चयो आहे त जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत भाषा डैम ठाहे हा त जे अहिड़ी खोट कोन थिया। खोड़े साहिब जे बयान ते गौर कबो त ख़बर पवंदी त हीअ सिंधी माण्हुनि जे वोटनि ते चूंडजंदड़ हिकु सिंधी वज़ीर जो केॾो न घण मतिलबु सिंध दुश्मन बयानु आहे, जंहिंजो हिकिड़ो मतिलबु हीअ आहे त चश्मा, झेलम ऐं तौस पंजनद धाड़ेल कैनाल जे वहाइण जे करे पाणीअ जी खोट नाहे। पंजाब तरफ़ां पाणीअ जी हथरादू खोट पैदा करे सिंध खे सेखत ॾेई कालाबाग डैम लाइ राज़ी करण जो बि मसइलो नाहे। खोट बराबरि आहे, पर पंजाब या अरसा जो को बि ॾोह नाहे, रुगो वफ़ाक़ ग़फ़लत करे भाषा डैम न ठाहियो, उन करे खोट आहे। जेकॾहिं भाषा डैम ठहियलु हुजे हा त पाणीअ जी खोट जो सवाल ई पैदा न थिए हा। ॿी ॻाल्हि त पंजाब तरफ़ां जेके तारीख़ी ठगियूं, दोखा ऐं ॾाढ मुड़सियूं थियूं आहिनि, उन ते ख़ामोश आहे। उन बयान जो टियों रंग ऐं मतिलबु हीअ आहे त सिंध जो एतिराज़ फ़क़ति कालाबाग डैम ते आहे, उन जे पचर छॾियो, ॿिया 50 डैम ठाहे छॾियो, असां सिंध पारां तव्हांखे इजाज़त ॾियूं था। मोहतरमा जनाब खेड़ा साहिबु, बराबरि तव्हांखे माण्हुनि चूंडियो आहे, पर उन जो इहो मतिलबु हरगिज़ कोन्हे त सिंधियुनि तव्हांखे इहो इख़्तियार बि ॾेई छॾियो त तव्हां भले अहिड़ा फ़ैसिला ऐं अमल करियो जिन सां सिंधी अक़लियत में बदिलजी वञनि, सिंधी पाणीअ जे फुड़े लाइ सिकनि ऐं फथकनि ऐं सिंध एथोपिया बणिजी वञे ऐं सिंध जो वजूद ई मेसारजी वञे। तंहिं करे न ग़लति फ़हमी में रहिजो, न ई वरी ख़ुशि फ़हमीअ में। ईंदड़ इलेक्शन में सिंधी अवाम अॻियां ॻाल्हियूं पधरियूं रखिजो। मिसाल तौरु तव्हां सिंधियुनि खे ॿुधाइजो त सिंधू दरिया ते कालाबाग डैम खां सवाइ ॿिया केतिरा बि डैम ठहनि, पीपी खे एतिराज़ नाहे। असां सिंध जूं रहियल लखें एकड़ ज़मीनूं भुॻड़नि मुठ एवज़ 3 वाल कंदासीं, वग़ैरह वग़ैरह। पोइ ॾिसिजो त माण्हू कीअं था अव्हां खे चूंड ईवाननि में मोकिलीनि। बहरहाल तव्हांखे
ऐं पंजाब जे मुफ़ाद परस्त सिंध दुश्मन पर हक़ीक़त में मुल्क दुश्मन हुक्मरान टोले खे मालूम हुजे त सिंध जो ही चिटो ऐं पधरो मौक़िफ़ आहे त सिंधू दरिया ते सिंध खां ॿाहिरि को बि डेम ठहिण न ॾिनो वेंदो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। हीउ चूंड कालम तहरीर कयो हुयो कादिर रांटो। उनवान हुयो सिंध जी ॻिचीअ में वेढ़ियल कारोनांग। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन